सखर शहर में ॿोॾ बाद रोड तबाह हाल आहिनि। बिजलीअ सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली ऐं ट्रक जा फीथा ज़मीन में लही विया आहिनि। बिजलीअ सां भरियल ट्रक गुज़रण दौरान रोड में खॾो पइजी वियो। ट्रक कल्टी थी कार मथां किरी पई। रेसकोर्स रोड ते बिजली सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली जो फीथो ज़मीन में लही वियो। ट्रैफ़िक सख़्तु मुतासिर थी आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ सखर जे रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, छा अपडेट्स आहिनि इन बाबति? जी मेहताब, बिल्कुल इंतजामी नाअहली, लापरवाही ऐं बेध्यानी सबब सखर जा जेके रोड आहिनि उहे गैर मयारी ठहण सबब आए ॾींहुं कोनो को वाक़ियो पेश अचणु मामूल बणियल आहे। सखर जे रेस कोर्स ऐं मसरूफ़ तरीन रोड मिल्टी रोड ते हिकु बजरी सां भरियल ट्रक कई जेका ट्राली आहे उहा ओचितो हलंदड़ रोड तां ज़मीन हेठि लही वई आहे, जंहिंजे नतीजे में मिल्टी रोड ते कार जे मथां ट्रक किरण जे नतीजे में कार मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। जॾहिं त जेको रेसकोर्स रोड आहे उते विच रोड ते ट्राली ज़मीन में लहण सबब जेका आमदरफ़्त आहे उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। ट्रैफ़िक जाम थियणु मामूल बणियल आहे। ताज़ो ई बरसातुनि खां पोइ मिल्ट्री रोड ते इहो रोड तामीर कयो वियो, जंहिंजो सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह पारां इन पंहिंजो विज़िट बि कयो वियो ऐं मीडिया आॾो इहा दावा कई वई हुई त जेके सखर में रोड रस्ता आहिनि उन जो ॼार विछायो वेंदो। मुख़्तलिफ़ वक़्तनि में इहा बि दावा कई वई आहे त सखर पेरिस बणायो वेंदो, पर पेरिस जी इहा सूरत हाल आहे जो जेके तामीर थियल ताज़ा रोड आहिनि जेके करोड़े रुपयनि जी लागत सां ठहिया आहिनि उते जेका हलंदड़ गाॾी आहे उहा ज़मीन हेठि लही वञे थी पई। इहो मयार आहे रोडनि जो। जेतोणीकि मिल्टी रोड जेको रोड आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रोले जो शिकार हो। ज़रियनि मुताबिक़ मिल्टी रोड ते जेको कमु स्टार्ट थियो उहो नैब पारां इन मामले जी जांच शुरू करण खां पोइ मिल्टी रोड जो कमु स्टार्ट थियो हुयो, जंहिंखां पोइ हींअर जेको बरसातुनि खां पोइ इन रोड जो कुझु कमु बि करायो वियो हुयो। पर कारपेटेड रोड जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे वॾे वज़ीर सूबाई वज़ीर नासिर शाह समेत लाॻापियल अख़्तियारियुनि ते सवाल उथारियो वियो। सखर में राति जी पेट में कारपेटेड रोड ठाहियो पियो वञे। इहो गैर मयारी। फारूक सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।